धरती ते हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जे बिना संतन जे भगवान खे पातो हुजे। ऐं धरती ते हिकु माण्हू अहिड़ो ॾेखारियो जे संतन जो सहारो वरितो हुजे ऐं हुनजो उद्धार न थियो हुजे। बस श्रद्धा असांजी पक्की ऐं सच्ची हुजे। चओ हरे राम। ॾिसो भाई, ब्लैक बोर्ड ते अक्षर लिखियल हूंदा आहिनि, पर जेको कॾहिं स्कूल न वियो आहे, कंहिं पढ़ाई न कई आहे, जेसि ताईं असां पढ़िया न आहियूं त काला अक्षर भैंस बराबर आहिनि की न। पर उहो ई जॾहिं गुरु जी असांखे पढ़ाईंदो आहे अ आ इ ई ए बी सी डी क ख ग घ, त पोइ असांखे उन्हनि अक्षरनि मां शब्द प्रकट थींदो आहे, शब्द मां अर्थ प्रकट थींदो आहे, अर्थ मां भाव प्रकट थींदो आहे। अहिड़ी तरह सां उहे संत महात्मा सतगुरु असांखे ज्ञान सेखारींदा आहिनि, जीअण जी राह सेखारींदा आहिनि।